घोटकी सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख घोटकी पारां सोसाइटी फॉर द प्रिवेंशन एंड कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस जे सहकार सां 2 ॾींहनि वारे मुफ़्त अखियुनि जी कैंप माई ईसा कलवर जे नाले सां मनसूब कई वई, जंहिंजी इफ़्तिताही तक़रीब सगा हाफ़िज़ घोटकी में थी गुज़री, जंहिंजो ख़ासि महिमान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद कलवर ऐं एज़ाज़ी महिमान डिस्ट्रिक्ट जेल सुपरिटेंडेंट अबू बकर मंगी हुयो। इन मौक़े ते सगा घोटकी जे सदर डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवर, नायब सदर सैयद इकरार हुसैन शाह, जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ दायो, फाइनेंस सेक्रेटरी रऊफ़ फारस दायो, इतलात सेक्रेटरी अल्लाह वारा बुज़दार, BMC जे मेंबरनि आगा बिलावल पठान, मंजूर अहमद ख़ान घुट्टो, उस्ताद सैयद जमाल शाह, सिकंदर मक्सी, हक नवाज़ सुमरो, अरशद अज़ीज़ कोलाची खां अलावा वॾे अंग में शहर जे मोअज़्ज़िज़ माण्हू शिरकत कई। सेशन जज मुश्ताक अहमद कलवर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इंसानियत जी ख़िदमत खां वधीक ॿियो को बि कमु अज़ीम न आहे। अहिड़ियुनि कैंपुनि मां उहे ग़रीब माण्हू फ़ाइदो हासिल कंदा आहिनि जेके ग़ुर्बत जे करे महांगाई अस्पतालुनि में इलाज न कराए सघंदा आहिनि। सगा जे दोस्तनि खे जस हुजे जेके पंहिंजे मिसकिन माण्हुनि जे इलाज आखुड़े रहिया आहिनि। जेल सुपरिटेंडेंट अबू बकर मंगी ख़िताब कंदे चयो त पहिरियों भेरो ख़बर पई त सगा शानदार कमु करे रही आहे। समाज खे अहिड़नि माण्हुनि तंज़ीमुनि जी ज़रूरत आहे। हुन चयो त अफ़सोस सां चवणो पवे थो त घोटकी ज़िले में कंहिं बि सरकारी अस्पताल में को अखियुनि जो डॉक्टर न आहे, जंहिं करे अखियुनि जी बीमारी में वरितल क़ैदियुनि खे सखर अस्पताल मोकिलणो पवे थो। घोटकी तालुके अस्पताल खे आई स्पेशलिस्ट जी ज़रूरत आहे। तक़रीब खे डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवर, सैयद इकरार हुसैन शाह, अयाज़ लतीफ़ दायो, अल्लाह वारा बुज़दार ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।